या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। समझो सुभान अल्लाह। अब तो के पक्का बात तो जो अकीदो सही है कोने पक्का रखो पक्का। कायनात में जेकरे अकीदो सच्चो आ त या रसूल अल्लाह चवण वारे सुन्नी जो अकीदो सच्चो आ सब पूरा। अल्लाह जो कसम है किताब ए फिक़ह जा ए हदीस जा ए उसूल जा ए अरबी जा ए जेके भी किताब वडा वडा कसम खुदा जो ये मुझे महबूब मदीने वाले जे सच्चे अकीदे ताल्लुक अहले सुन्नत वारन जे शान सा भरिया पिया। गाल मुझे याद अची वई आहे आखिरी गाल मां कया बस उन खां पोइ दुआए खैर गंज थी वई तकरीर। ध्यान सां मुंहिंजी गाल ॿुधो। हिकिड़ो अल्लाह जो प्यारो बानो आहे उहो अल्लाह जो प्यारो बानो चवे थो त मां मदीने पाक वियो आहियां। जो सुभान दुआ कर त मौला तोखे मांखे मदीने वठी हले। अञा आमीन ज़ोर सां मां लथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे तो घोरा मिठड़ा त तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़वा तुंहिंजो हिकु मौलूद मिठड़ा मुझे लाइक रोड़वा। सिंध में मुँह तुझे सदके खाधो पीतो खोड़वा तुझो हिकु मौलूद मिठड़ा मुझे लाइक रोड़वा। गंज ब्या का दे कबा है गंज ब्या का दे कबाजे तो जड़ो गोहर मिले तो गोरा मिठड़ा त तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। जो माल तो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे तो गोरा मिठड़ा त तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। लोक सां गलो मां बि पाड़े मेल दे वेही रहां कहीं पे कुंडड़िया में कखाओ घर अॾे रहां। लोक सां गलो मां बि पाड़े मेल वेही रहां कहीं पे कुंडड़िया में कखाओ घर अॾे रहां। रोज़ शब अॻियां खिलजे रोज़ ए अतहर जे तो घोरा मिठड़ा त तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। माल तो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे तो घोरा मिठड़ा त तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। हिकिड़ो अल्लाह जो प्यारो बानो आहे वो अल्लाह जो प्यारो बानो फरमाए थो मदीने
पाक में पहुतो आया आहे मुसाफिर उतां जो आहे ओ फरमाए तो 5 दिहाड़ा गुजरी वया 5 दिहाड़न तई माखे खाइण लाइ का शै कान मिली ओ अल्लाह जो प्यारो बानो चवे थो जेड़ी बल छही रात थी आ तमा सिद्धो अची करे महबूब मदीने वारे जे रोजे अतहर ते सलात व सलाम पढ़ियो अची करे रोजे ते पहुतो अची करे सलात व सलाम पढ़ियो सलात व सलाम पढ़न खां पोए मां जुबान सां अर्ज कयो अना तोईफु कल्लैल या रसूल अल्लाह अर्ज कई ओ मोजा महबूब मदीने वारा अज रात मां मिस्कीन तो मोहम्मद जो मेहमान आया चवे तो इया चमण खां पोए मां हजरत अबू बकर सिद्दीक वट आयुस अची करे सलाम पढ़ियो ऐं अची करे वरी हजरत उमर फारूक वट पहुतो आया अची करे सोने उमर जे मथा बि सलाम कयो अला केडो वडो शान वा अबू बकर जो केडो वडो शान वा सोने उमर जो क़यामत ताईं मुझे महबूब मदीने वारे जे रोजे जे मथा मलाइका सलातो सलाम पढ़ंदा रहंदा अल्लाह जी रहमत जा मींह वसंदा रहंदा ओए अल्लाह जी रहमत वारो मींह मदीने वारे मीर ते बि वसे थो त अबू बकर उमर उन्हनि जे मथा बि वसे पियो अल्लाह हज़रत अबू बकर उमर खे वॾो मक़ाम ॾिनो उहो माण्हू चवे थो मां सोणे अबू बकर खे अची करे सलाम कयो ऐं हज़रत उमर खे अची करे सलाम कयो ऐं उन खां पोइ मस्जिद नबवी उन वक्त में दरियूं खुलियल हूंदा चवे थो अची करे मस्जिद नबवी में सुम्ही पयुसि चवे थो मस्जिद नबवी में सुतो आया अख सां लॻंदी वई आहे भाग खुली पियो आहे ख्वाब में ॾिसां त ॿिन्ही जहान जो सरदार आयो आहे महबूब सां हज़रत अबू बकर गॾु सॼे पासे खां हज़रत अबू बकर खॿे पासे खां हज़रत उमर चवे थो अॻियां अॻियां महबूब जे हज़रत अली शेरे ख़ुदा गॾु चवे थो मां सुतो पियो आहियां हज़रत अली अची करे मांखे उथारियो आहे चई ओ जवान उथी महबूब मदीने वारो तुंहिंजे सर ते अची वियो तो मां उथियो आहियां मां निहारिया त महबूब मदीने वारे जे हथनि मुबारकन में मानी या मानी मुझे महबूब अचण सां फरमायो आ तो असां खे चयो आ त या रसूल अल्लाह मां मिस्कीन तव्हां जो मेहमान मुझे महबूब फरमायो मां पंहिंजे मेहमाननि खे बुखियो कोन सुम्हण ॾींदो आहियां वठो मानी खाओ मां मोहम्मद जी मेहमानी तुंहिंजे लाइ आलिम सगोरो फरमाए थो कसम अल्लाह जो मां ख्वाब में वा मानी वठी करे खाधी आ 5 दिहाड़न जो बुखियो आहियां चवे थो वा मानी मां ख्वाब में जेड़ी मल खाधी चवे थो अञा अध मानी खाधी हम त बाकी निंड मां जाग थी वई ॾिसां त बाकी अध मानी जो मुंहिंजे हथनि में अञा ताईं साणो आहे मतां केरु चवे त ख्वाब में नबी सही खारायस हवालो ॾेखारण लाइ मां तैयार आहियां वो फरमाए थो त अध मानी मां ख्वाब में खाधी आ बाकी अध मानी रही आ जाॻियो जो आहियां ॾिसां त बाकी जेका महबूब मानी ॾिनी उन जो अध अञा ताईं मुंहिंजे हथड़नि में पियो आहे अला इन जो मतिलबु आहे त महबूब मदीने वारो पंहिंजे मुरीदनि जा पंहिंजे उम्मतनि जा पंहिंजे सुन्ननि जा सियाद ॿुधंदो बि आहे ऐं महबूब मदीने वारो पंहिंजे आशिकनि जी सुणाई बि कंदो आहे जी करे वाह रब फरमाईंदो आहे मदद फरमाईंदो आहे रुगो इहा ॻाल्हि कोन्हे जेकॾहिं तुंहिंजो अक़ीदो मज़बूत आहे त यादि रखजांइ जॾहिं क़बर में वेंदे त क़बर में महबूब मदीने वारो पाण ईंदो मुल्ला चाचा न फोटो ॾेखारींदा फोटो मुननि खे चओ हिते बि गोबी न हण हिते ठगी न कर अड़े फोटो छाजो जेकॾहिं सिज विच आसमान ते बीहे थो त इहो सिज अकेलो आहे पर इन जी रोशनी हिंगोरजा में पहुचे थी पीर ॻोठ में पहुचे थी शाहपुर में बि पहुचे थी सिज हिकिड़ो उन जी रोशनी खैरपुर में बि सखर में बि कराची में बि जेकॾहिं सिज घर घर में अकेलो हुजण जे बावजूद रोशनी पुॼाए तो कसम खुदा जो महबूब मदीने वारो रोज़े अतहर में या कब्र में महबूब पाण हर एक मोमिन जे में तशरीफ वठी अचे त अची सके अरे सिज खां तो महबूब जो शान घटाए छॾियो
इन सिज खे त नूर महबूब मदीने जे दर तां मिलियो आहे। तो महबूब मदीने वारे जो शान इन सिज खां बि घटाए छॾियो। माना सिज जी रोशनी मञे थो त हर घर पुॼे थी, पोइ छो नथो मञे महबूब मदीने वारो हर क़बर में तोड़े जो हिक टाइम ते लख माण्हू पूरी दुनिया में मुसलमान मरनि था, जहान छॾनि था। हिक टाइम ते जेकॾहिं लख माण्हू मरे त कसम ख़ुदा जो लख माण्हू जी क़बर में महबूब मदीने वारो पाण ईंदो आहे। इमाम अहले सुन्नत मुजद्दिद दीन व मिल्लत हजरत शाह अहमद रजा खान फाजिल बरेलवी समझो सुभान अल्लाह। मौलाना अहमद रजा जेड़ी मल जहान छडण वारो त पंहिंजे खलीफन पंहिंजे मुरीदन खे चई त जेड़ी मल मांखे दफन कयो त मावारी कंबर मां जे कत खां वधीक खोटजो। माण्हुनि पुछुसि ओ साईं ईअं छो? हजरत अहमद रजा खान फरमायो तव्हांखे ख़बर नाहे महबूब क़बर में ईंदो आहे। मां अहमद रजा उथी बीही करे नबी साईं जो इस्तक़बाल कंदुसि। इहो अक़ीदो रखणु ज़रूरी आहे त महबूब मदीने वारो क़बर में ईंदो। ऐं कसम ख़ुदा जो जेके चवनि था क़बर में कोन ईंदो, पोइ उन्हनि जी क़बर में नबी साईं कोन ईंदो, छो त उहे मुहबत नथा कनि। बाक़ी असां सभिनीनि खे पक आहे त महबूब मदीने वारो क़बर में ज़ियारत बि कराईंदो, शफ़ाअत बि कंदो, हथ मां वठी करे जन्नत में रवानो फरमाईंदो। असांजो त अक़ीदो आहे असां दुनिया में महबूब मदीने वारे जो नालो ॿुधण सां नात पढ़ण में हिरियल आहियूं। असां त जेड़ी मल क़बर में नबी पाक जी ज़ियारत कंदासीं त महबूब खे ॾिसी करे नात चवण शुरू करे ॾींदासीं। छा चवंदासीं? मुंहिंजो अक़ीदो आहे त इंशाअल्लाह महबूब खे ॾिसंदासीं चवंदासीं ओ तुंहिंजे शान मथां तुझे शान मथा रबानो नबी होरिया पार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा तू आलम का भी आई अवलो तो खास खुदा जो आहे कुर्ब लौला कलमा सुहे तो के लगबो लौला कलमा सुहे तो के लगबो तो आई जुड़िया भई जहान लवी तुझे शाद मथा चो कुर्बान लवी होरिया पार बचा जिंद जान रवी तुझे शान मथा। सुभान अल्लाह। मेरा जो तोखे जिस्मानी थियो सारो सैर तोखे सुभानी थियो सारो देह तुझो आहे दानी थियो सारो देह तुझो आहे दानी थियो पसी मलक फलक थिया हैरानुल नबी तुझे शान मथा हथ मथे करे हैरानुल नबी होरिया पार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा। जॾहिं सीनो ठरियो अञा अञा ज़ोर सां सीनो ठा। कसम ख़ुदा जो असां सिंधड़ का न आहियूं, असांखे ईअं न आहियूं अड़े के बेपीरा न आहियूं के असां बेउस्ताद न आहियूं। कसम ख़ुदा जो दुनिया में जड़ी जन अल्लाह जा आशिक महबूब मदीने वारे जा दीवाना वेंदा आहिनि उन जा चेहरा ईअं चमकंदा आहिनि शेर मुस्तफा शाहपुर वारे जवान जो चेहरो चमके। सॼी उमिरि वहाबी मुफ्ती साहब जे चेहरे हयाती हाणे बि अल्लाह जो प्यारो बानो ज़िंदा हुआ पर ज़ाहिरी हयातीअ में को उन जे चेहरे जहिड़ो चेहरो असांखे मुल्हनि में ॾेखारे हा त असां उनखे मञूं हा पर चऊं था तव्हां उन जे चेहरे जहिड़ो चेहरो बि कोन था हाणे सघो न को हयातीअ में न को जेॾी महिल जहान छॾी त अञा रब सूह में इज़ाफ़ो फरमाए छा।
जिन जवानी को मुफ्ती साहब के बुधो मुफ्ती साहब जी तकरीरन में इहा ॻाल्हि लिख चई पई आहे, रिकॉर्ड थी पई आहे। मुफ्ती साहब फरमाईंदो आहे ओ मुल्ला तू जॾहिं मरंदे तुंहिंजी शकिल को ॾिसंदो कोन, आशिक़ जॾहिं जहान में वेंदा त गुलाब जे गुल वांगुरु हुन जा चेहरा पिया तोखे ॻाल्हि सम्झ में कान आई त मुफ्ती साहब कंहिंजी थो ॻाल्हि करे या पंहिंजी ॻाल्हि कंदो या पंहिंजी ॻाल्हि कंदो, पर चई कोन चिटे अखर सां पाण पढ़ाइणो जाइज़ कोन्हे शरीयत में। ऐं मुफ्ती साहब खे इहा ॻाल्हि पसंदि बि कान्हे। अड़े हे मौलवी असांजे अक़ीदे जो छा मुक़ाबिलो कंदा, हे कटड़ू असांजे हे चंदे खोर हे रोडनि ते पिनण वारा असांजे अक़ीदे जो छा मुक़ाबिलो कंदा, हे पंहिंजी सीट ते ईमान विकिणण वारा, रिश्वत ते पंहिंजो ईमान विकिणण वारा असांजो छा मुक़ाबिलो कंदा। कसम खुदा जो सुन्नत जमात वारनि जे मथां हथ महबूब मदीने वारे जो गौस आज़म अब्दुल कादिर जीलानी कसम खुदा जो असांखे त परवाह ई कान्हे, रुगो पंहिंजे अक़ीदे खे मज़बूत रख, पंहिंजे अक़ीदे ते हल। शियो बि सुञाण, वहाबी बि सुञाण, कादियानी बि सुञाण। सुन्ननि जे रूप में शियनि सां गॾु न हलजां, जेको सुन्ननि जे रूप में शियो थी करे हले उन खां बि परे भॼ, जेको सुन्ननि जे रूप में थी करे वहाबी जी मदद करे उन खां बि भॼ, जेको चवे कादियानी खे कुझु न आहे चवणो उन खां बि भॼ। सुन्नी ईअं थी कीअं सुहिणो शेर मुस्तफ़ा तोखे सबक़ पको कराए वियो आहे, उन सबक़ खे न विसारजां, उन ॻाल्हि खे न विसारजां। अदा उन ॻाल्हि खे विसारींदे न त पोइ इंशाअल्लाह फ़क़ीर सिकंदरी तोखे मुबारक थो ॾिए, पोइ कबर हशर जी परेशानी न खणजां, महबूब मदीने वारो वेठो। अल्लाह से तमाम सबरे जा बेड़ा पार फरमाए, अल्लाह से ये चंदन फकीरन के बरकतों नसीब फरमाए। जो साल में तमाम ऐसा कहते घुराइन था गड्ढ थियूं था एड़ी अली महफिल के थी ॾाढी हवाऊं लॻियूं पियूं माशाअल्लाह, गर्मी आहे पर गर्मी जे बावजूद बि अल्हम्दुलिल्लाह ॾाढो भलो मौसम। तमाम जेके ॻाल्हियूं ॿुधियूं अल्लाह सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह से